आलमी सतह ते वधंदड़ गर्मीपद पाकिस्तान लाइ हिकु वॾो इंसानी बहरान पैदा करे छॾियो आहे। शिकागो यूनिवर्सिटी जे क्लाइमेट इम्पैक्ट लैब पारां जारी कयल हिकु रिपोर्ट मूजिबि 2025 ईस्वी ताईं पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली सबब फौतियुनि जी शरह में फी लख माण्हूअ ते 51 फौतियुनि जी वाध थी सघे थी। रिपोर्ट में ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त दुनिया जे जन 301 शहरनि में गर्मी सबब फौतियूं वधंदियूं। इन्हनि मां हर टियों माण्हू पाकिस्तानी शहर जे रहवासी हूंदो। तहक़ीक़ मूजिबि फैसलाबाद दुनिया जो सभ खां वधीक मुतासिर शहर हूंदो, जिते सालियानो 9400 वाधू फौतियूं थी सघनि थियूं। हिन खां सवाइ मुल्तान, गुजरांवाला, लाहौर, पेशावर, हैदराबाद, रावलपिंडी ऐं इस्लामाबाद भी इन्हनि 15 शहरनि में शामिल आहे, जेके आलमी सतह ते गर्मी पद वधण सबब सभ खां वधीक मुतासिर थींदा। माहिरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में गर्मी सबब थींदड़ फौतगियूं टीबी ऐं स्ट्रोक जहिड़नि ख़तरनाक मर्ज़नि खां बि वधी वञण जो ख़दशो आहे। माहिरनि मूजिबि पाकिस्तान वटि हिन तबाही खां बचण लाइ को बि मज़बूत प्लान या फंड मौजूद न आहे। मौजूदा बजट में रुगो 85 अरब रुपया मख़सूस कया विया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान खे 2030 ईस्वीअ ताईं पंहिंजो पाण खे तैयार करण लाइ 152 अरब डॉलरनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं आलमी सतह ते ज़हरीली गैसनि जे इख़राज खे घटि न कयो वियो त ग़रीब मुल्क ख़ासि तौर ते पाकिस्तान में ही सूरतहाल हिकु वॾो इंसानी अलमियो बणिजी सघे थी। असां ॿुधाईंदा त वधंदड़ गर्मी पद पाकिस्तान लाइ ख़तरे जी घंटी वॼाई छॾी आहे। दुनिया में गर्मी सबब थींदड़ हर टी फौतगी पाकिस्तानी शहरनि मां थींदी।